अक्सर करे असां ॿाहिराड़नि जे इलाक़नि में ॻोठनि जे इलाके में जेके कबीला हुजनि था उतां जा माण्हू पुलिस खां वधीक उतां जे सरदारनि ते भरोसो रखनि था। वरी पोइ आख़िर में ईअं थींदे नज़र अचे पियो जॾहिं फ़ैसिलो थींदो आहे त पोइ चटी भरणी पवंदी आहे, ॿिन्ही धुरियुनि ते खून बि थी वियो, नुक़सान बि थी वियो, पैसा बि भरणा पिया। इहा शइ कॾहिं तब्दील थींदी? असां वटि ॿियो रिवाज इहो हाणे करे रहियो आहे त संग चटी मूं 20 साल अॻु में ख़तमु करे छॾी आहे। संग चटी कंहिंजी न्याणी कहिड़ो ॾोह कयो आहे त हू संग चटी में वञे? संग चटी मां पंहिंजी बिरादरी में ख़तमु कयो। असांजे इलाइक़े में जनरली बि ॿियनि के बिरादरियुनि जो फ़ैसिलो हुजे त संग चटी कोन थींदी। ॿियो अॻे हूंदो त एफ़ज़ा एफ़ज़नि में पाड़े छॾिबा, बाबा ॿ खून ओॾा थिया, ॿ खून ओॾा थिया, एफ़ज़ो एफ़ज़े में वियो, ईअं बि न आहे। हाणे जेको सिस्टम आहे त जेको बि हुनजो एफ़ज़ो थींदो मालिक खे कैश में मिले, त ॿिन्ही धुरियुनि खे अंदाज़ो थिए त असां को ग़लति कमु कयो आहे। जॾहिं फाइनेंशियल उन ते स्ट्रेस ईंदो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे हू सम्झंदो त मूं को ग़लति कमु कयो तॾहिं मूं ते फाइनेंशियल स्ट्रेस आयो आहे न। पहिरीं हूंदो त हिकिड़ो खून में वियो, ॿियो खून ॿिए खून में वियो, ख़तमु थी वियो, ईअं न थींदो आहे असां वटि। ॿियो असां वटि मार्फत वारा पैसा बि ख़तमु आहिनि। माना मां तव्हांखे माण्हुनि खे कन्विंस करे विया आहियो। हा, मार्फत वारा बाबा हे फ़र्ज़ कयो हाजी मौद इब्राहिम आहे, हे बिशारत आहे, हिननि जो मामलो आहे, हे हिक ॿिए खे पाण आमो साम्हूं पैसा ॾींदा, कंहिंजी मार्फत न ॾींदा। हिन जे डंड ॾोह चटी जेका हिन ते पई हूंदी हुनखे रोक में ॾींदो, हिन ते डंड ॾोह चटी पई हूंदी रोक में ॾींदो। मुंहिंजी मार्फत बि न, पाण ॾींदा। जॾहिं फ़ैसिलो थी वियो, फतवा थी वई, ॾोह डंड लॻी वियो, कंहिंजी मार्फत पैसा न आहिनि पुॼाइणा, मालिकनि जे हथ में अचनि। इलाही इन करे विच वारा माण्हू पैसा खायो था वञनि। विच वारा पैसा उहा बि ख़तमु कई आहे। मालिक जिन जी धुरियुनि जो प्रॉब्लम आहे उहो पाण में पैसा ॾींदा। सही। अच्छा, पाण जे शइ जी ॻाल्हि कयूं था त इहो थियो त जिरगो ई न, जिरगनि ते लॻल आहे पाबंदी। उन बाबति इनखे असीं आउट ऑफ कोर्ट थाणनि जे ॿाहिरां जेकी सेटलमेंट थिए थी, व्हाट इज योर टेक ऑन दैट? जिरगे जी मसलियत जी असांखे क़ुरान शरीफ़ इजाज़त ॾिनी आहे। पाण में ॻाल्हि ॿोल करे सुलझाए सघिजे। बिल्कुलु, मसलियत करे सघो था। त हाणे उन में कंहिंखे तव्हां वॾो करे सालिस करे या अॻियां उनखे पटको पाराए चओ त साईं तो ते मुंहिंजो एतमाद आहे ॿिन्ही धुरियुनि जो, त बसि पोइ तो क़ुरान शरीफ़ जी इजाज़त आहे न। पोइ छा जी पाबंदी जिरगनि ते? इन ॻाल्हि ते मां बिलीव न कंदो आहियां पाबंदी ते। ॿी ॻाल्हि इहा आहे, मां तव्हांखे ॿुधायां, माण्हू छो तकड़ा अचनि था फ़ैसिलनि में, माण्हू इन करे फ़ैसिलनि में तकड़ा अचनि था त मुंहिंजो अगरि पुटु अॼु वञी कोर्ट में केस कंदो त हिन जो पोटो मस वञी हाई कोर्ट पहुचंदो। असां वटि सस्तो तुर्त फौरन इंसाफ़ आहे ऐं असां वटि हिते पैसे जो रिवाज न आहे त सरदार या नवाब या अमीर असांजे इलाइक़े में पैसो केरु न वठंदो आहे फ़ैसिले जो। सो सही, ठीक हूंदा, माण्हू वठंदा हूंदा आहिनि, माण्हू वंगारू बि हूंदा आहिनि, फ़ैसिलनि में वेंदा आहिनि। असां वटि 2-3 जगह ईअं थियो आहे, वंगारू आया आहिनि, पोइ न ठहण ॾिनो पार्टियुनि खे। अच्छा, पर चवण जो मक़सदु इहा आहे त तक़रीबन केतिरा केसेस ईंदा आहिनि तव्हां वटि महीने में? जेकर ॻाल्हि कयूं, व्हाट इज द एस्टिमेटेड नंबर? अगरि मां ॻोठ 10 ॾींहं आहियां त 10 में 5 ॾींहं त केस आहिनि। ऐं तक़रीबन बिरादरियुनि जे झेड़नि खे वठी करे हुजनि था? झेड़ा वॾी ॻाल्हि आहे त मुंहिंजी ज़मीन ते छापियो करे, प्लॉटनि जा झेड़ा, ज़मीननि जा झेड़ा, चोरियुनि जा फ़ैसिला। अच्छा, हा, ऐं उन्ही खां अलावा अला करे खून कंहिंजा न थियनि। यानी माण्हू ते पुलिस वटि कोन वञनि पिया, तव्हां वटि ईंदा आहिनि मसलनि जे लाइ? पुलिस पाण मोकिलींदी आहे। हाँ, पुलिस पाण। ये सब चीफटेन्स अक्सर करे ये सिमिलर स्टेटमेंट ॾींदा आहिनि नाज़रीन, त पुलिस जेको आहे मसलनि जे लाइ हू मोकिलींदी आहे सरदार। मां तव्हांखे ॿुधायां त वापसि हलंदा से बंगले ते, मां वटि हेॾो वॾो फाइल आहे। ओके। असांजी समूरी कोर्टूं सगोरियूं वो नोटिसेस पियल आहिनि त दिस कोर्ट hereby appoints you as arbitrator. This court hereby appoints you as arbitrator. Okay. And please, whatever arbitration, हाणे ई मां तव्हांखे सिंधी ॿुधायां थो, जेके वर्ड्स आहिनि उहे ॿुधायो। हा, त तव्हांखे आर्बिट्रेटर कोर्ट मुक़ररु कयो आहे, सरदार मोहम्मद उस्मान लालवानी साहब, नोटिस आहिनि, ऐं तव्हां हिन ॿिन्ही पार्टियुनि खे ॿुधी जेको फ़ैसिलो कंदो असांखे क़ाबिल क़बूल हूंदो, कोर्ट में क़बूल हूंदो। सही। सो अल्हम्दुलिल्लाह कोर्टनि जो बि एतमाद आहे, असांजे ज़िले जी कोर्टूं, ॿाहिरियूं कोर्टूं बि असांखे फ़ैसिला मोकिलींदियूं। ठीक, ठीक। त उन में नोटिस में लिखियलु हूंदो आहे त भई तव्हांखे असां मुक़ररु कयो आहे, ॿिन्ही धुरियुनि तव्हां ते एतमाद कयो आहे, ऐं जेको तव्हां फ़ैसिलो कंदो। पोइ हाणे कानून जे हद में रही करे जेकर थिए थो त दैट्स वेल एंड गुड, उन में कंहिंखे कोई मसलो न हुजणु खपे। ॿी ॻाल्हि इहा त फ़ैसिले करण वारे ते हूंदो आहे त हू तके थो, तोरे थो, मापे थो, सम्झे थो, उन खे ॻाल्हाइण जो मौक़ो ॾे ॿी धुर खे। सभु धुरियूं ॻाल्हाइनि, पूरो पंहिंजो मौक़िफ़ बयानु कनि, पोइ वली उल्लाह त केर बि न आहे न,